कड़ियो गंवर में चोरन ऋण बारे ॾिनो। हिक ही रात में 3 चोरियूं, कपड़े सोन चांदी समेत रोक रक़म ॿुहारे विया। कड़ियो गंवर में कुछ ॾींहं जे ठापर बाद चोरन हिक भेरो ॿीहर ऋण बारे ॾिनो आहे। हिक ही रात में शहजाद कच्छी जे कपड़े ऐं सोनार के दुकान मां 6 ताका कपड़ो, 12 सोना नक जा कोका, चांदी जूं 2 बाहियूं चोरी करे विया। जॾहिं त मेन बाज़ार मां पहलाज मेंगवाड़ जे जनरल स्टोर मां 5000 रुपया ॿुहारे विया। दरगाह वारी गली मां अब्दुल्ला कुंभार जे रेज़की दुकान जा ताला टोड़िया। जॾहिं त बाग़िया सुजाग थियण ते चोर फरार थी विया। हिक ही रात में 3 चोरियूं जूं वारदातूं पुलिस इंतज़ामिया लाइ हिकु वॾो चैलेंज आहे। ॿी तरफ़ वधंदड़ चोरियुनि बैदि शहरी ऐं वापारी सख़्तु परेशान आहिनि। हिननि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त कड़ियो गंवर में चोरियुनि जे वारदातनि जो नोटिस वठी शहरियुनि ऐं वापारियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। कांजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गंवर।